जो प्रोग्राम उलमा जो बुधाइण अवां जो बुधण दोस्तन जो जानी माली तावन ही सजायो आ। अल्लाह तबारक व तआला अवां जिन प्रोग्राम के जानी माली तावन के इन खैर के पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। पोइ मां हिकिड़ो बार बार मिसाल ॾींदो आहियां। अबा जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे न। सच ॿुधायो खाऊं कंहिंजो था अल्लाह जो न। पोइ रब जो खाई खुदा जे सॾ ते न अचूं मानी हलाल या हराम? हा बा हराम न। पोइ 5 वक्त सॾो थिए तो अल्लाह जो सच ॿुधायो रब जे दरवाज़े ते नथा अचूं पोइ त तव्हां असांजी मानी हलाल कोन्हे न बा। हा साईं चिंबड़ी पोइ नमाज सां चिंबड़ी पोइ न क़ुरान सां। इज़त क़ुरान में आहे, अज़मत क़ुरान में आहे, बरकत क़ुरान में आहे, रहमत क़ुरान में आहे, वहदत क़ुरान में आहे, शरीयत क़ुरान में आहे, सदाकत क़ुरान में आहे, अदालत क़ुरान में आहे, सखावत क़ुरान में आहे, शुजात क़ुरान में आहे, त जन्नत भी क़ुरान में आहे। मां इहो नुक़्तो रसींदो आहियां बरकत क़ुरान में। असां बि झर जंग वायस था कयूं जंहिं जॻह ते वञूं था दाह कू कई आहे साईं लखनि जो कारोबार आहे। बहिराणे में त ज़िफ़े मर्दे कमायूं था तॾहिं बि पूरी कोन्हे। जाॾे वञूं कू कई आहे कारोबार हे दुकान हे जायूं पर तॾहिं बि रड़ियूं आहिनि। इहे रड़ियूं परेशानियूं कूका दाहूं कीअं न थींदियूं छो त असां दिलबर क़ुरान खां परे आहियूं। बरकत क़ुरान में आहे। नबी सॼो ज़मानो आहे। हिकिड़ो नौजवान साईं ॾे आयो साईं मां वॾे भाउ जी दाह खणी आयो तव्हां ॾे। हुज़ूर फरमायो कीअं? साईं कारोबार मां कंदो आहियां, धंधो मां कंदो आहियां, कारोबार हो मां कंदो आहियां। वो वेही करे सिर्फ तव्हां वटि तव्हांजे कचहरी में तव्हांजो क़ुरान सिखे थो। मां भाउ जो नौकर त कोन्हे हो बि त कमु करे न। रसूल फरमायो मुंहिंजे दिलबर नबी आका रहबर रसूलुल्लाह फरमायो धंधो तूं कंदो आहे हो क़ुरान पढ़ंदो आहे पर उनजे क़ुरान पढ़ण जे बरकत जे करे अल्लाह तुंहिंजे माल में बरकत विझंदो आहे। माना बरकत भी कुरान में आहे ऐं इज़त भी कुरान में आहे। हिते भले को मुल्हनि खे कहिड़ो सम्झे न सम्झे साईं वॾा अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा जॾहिं खुदा जे कानून वारे कोरड़ जा चिठा खोलिया न ख़बर पवंदी त कंहिं खटियो कंहिं हारायो। रब ऐलान अल्लाह तबारक व तआला हाफ़िज़ आलम जी अबे अम्मा के सोनो ताज पहराईंदो। अबाना अर्ज़ो कंदा अल्लाह हे नबियन जो टोलो तो ना है, नबियन जी जमात ना है। हुज़ूर फरमा अल्लाह ऐलान कंदो न हे नबियन जी जमात ना है, रसूलन जो टोलो ना है। हे मां रब करीम जा उहे बानान जिन दुनिया जे अंदर पंहिंजे बच्चन के कुरान जो आलम ऐं हाफ़िज़ बनायो। पतो पयो त इज़्ज़त भी अल्लाह जे कुरान में आहे, शफ़ा भी कुरान में आहे। अमीर उमर जो ज़मानो आहे। हज़रत अमीर उमर जो ज़मानो आहे। तवज्जो अबा असां अबू बकर जा भी नौकर, उमर जा भी नौकर, उस्मान जा भी नौकर, असां अली जा भी नौकर ऐं ग़ुलाम आहियूं। केड़े तो के शादी चयो आहे त हे अली जो ज़िक्र न कंदा आहिनि उलमा देवबंद वारा। असांजे रग रग में इश्क़ अली आहे। अली अली आहे ऐं हिन महीने जे अंदर अली सिंह जी विलादत भी थी आहे। हिकिड़ो मूंखे दोस्त चयो पियो तव्हां साईं देवबंदी चओ था अली जो नंबर चौथों आहे, अबू बकर पहिरियों, ॿियो उमर, टियों हज़रत उस्मान, चौथों अली। पोइ तव्हां त अली जे मक़ाम खे घटायो न। ओ चरिया ओ सादा ओ पागल कंहिं तोखे चयो आहे त नंबर ते मक़ाम घटंदो आहे। मां अव्हां खां पुछां थो नबीअनि में आख़िरी नंबर कहिड़े नबी जो आहे? मोहम्मद मुस्तफ़ा जो आहे। पर शान हड़नी का मथे आहे। असांजो इहो अक़ीदो आहे ऐं असां ॻाल्हि मञींदा आहियूं अली से जी विलादत रब जे काबे में थी आहे। पर जेकॾहिं काबतुल्लाह जे करे शान मक़ाम मर्तबो वधे आहे त इमामुल अंबिया जी विलादत रब जे काबे में थिए आहे। अबू बकर जो शान पंहिंजे जॻह ते आहे, उमर जो मक़ाम पंहिंजे जॻह ते आहे, उस्मान जो मर्तबो पंहिंजे जॻह ते आहे। जो अली अली आहे, हक़ जो वली आहे, शेरे जली आहे, न करे नफ़रत हेॾे हली आहे। जे तोॾे बि हैदर अली अली आहे त हेॾे बि हैदर अली अली। अमीर उमर दे बादशाह आयो साईं साल गुज़रिया न मुंहिंजे मथे में सूर आहे, मां इलाज कराए थको आहियां साईं मूंखे क़ुरान मां इलाज ॿुधायो। अमीर उमर फरमायो तूं क़ुरान जो इनकारी, शरीयत जो इनकारी, कलमे जो इनकारी, तूं क़ुरान मां इलाज कीअं बि ॿुधे? जैसे आहियां वाक़ई इनकारी पर मोहम्मद जे क़ुरान जी मां तारीफ़ ॿुधी आहे। अमीर उमर कागज जे टुकड़े ते रब जे क़ुरान जा जुमला जोड़े ॾिना। हज़रत अमीर उमर फरमायो हे टोपी में पाइण तुंहिंजो कमु आहे, अल्लाह तोखे शिफ़ा अता फरमाईंदो। अरसो गुज़रियो ज़मानो गुज़रियो बादशाह मोटी आयो साईं मांखे पतो त न आहे, मांखे ख़बर त न आहे, ॼाण त न आहे साईं अवां लिखियो छा आहे? अमीर उमर फरमायो मां अल्लाह जो क़ुरान लिखियो। तोखे दर्द दूर शिफ़ा मिली वई। पतो पयो इज़्ज़त रहमत बरकत इन क़ुरान में आहे। मुंहिंजो टाइम बि पूरो थी